अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अब्दुल वकाल वीर ॾिसी रहिया आहियो वाइस साहब पीर जो ॻोठ ख़बरुनि जो सिलसिलो जारी। पीर जो ॻोठ खां पीर जो ॻोठ लॻ ॻोठ मांग जो रवासी स्कार्प खाते में ट्यूबलेट ते चौकीदार शमन मांग जो घर भरिसां ज़मीन तां तशदद थियल लाश हद जी पुलिस वॾा माशुनि खे इतला। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास, असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे, ज़ालिमनि वॾो ज़ुल्म कयो आहे। वारस ख़बर मूजिबि पीर जो ॻोठ लॻ ॻोठ मांग जो रवासी स्कार्प खाते में ट्यूबवेल ते चौकीदार शमन मांग जो घर भरिसां ज़मीन तां तशदद लाश हथ वारसनि जो हद जी पुलिस वॾा माशुनि खे इतला। वॾा माशुनि जे पुलिस जाइ वारदात ते पहुची लाश पंहिंजी तावील में वठी छॾियो। लाश खणाए अस्पताल मां ज़रूरी कार्रवाइयूं खां पोइ लाश वारसनि जे हवाले कयो वियो। लाश जीअं ई घर पहुतो त घर में कोहराम मची वियो, जॾहिं त पूरे इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छायल आहे। उन मौक़े ते वारसनि उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। शमन मांग खे जेको पंहिंजे ज़मीन ते पाणी लाइ वियल हो, शमन मांग खे मेडिकल रिपोर्ट मुताबिक़ घुटा ॾेई तशदद करे क़त्ल कयो वियो आहे। हिननि ज़ालिमनि बेगुनाह क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो आहे। रिपोर्टर अब्दुल हई लाखो, पीर जो ॻोठ।